वटि मिलंदो। अवां खे जमियत उलमा इस्लाम जे अंदर उहा रहनुमाई मिलंदी। जेकर अवां जो मौत इन हालत में थी वियो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जो रसूल अवां जी सिफारिश कंदो। छाजे करे अवां पंहिंजो हथ जॾहिं उलमा जे हथ में ॾेई छॾियो, अल उलमा वरसतुल अंबिया, फरमाई त उलमा नबियनि जा वारिस आहिनि। अवां खे दुनिया ॿुधाईंदी साईं सैयद असांजे अहल बैत जो वारिस, हे फलाणे जो वारिस, हे फलाणे जो वारिस। जेके ईमान नथो आणे उहो नबीअ जो वारिस नथो थी सघे। जेको नबीअ जो वारिस आहे लाज़िमन उहो सहाबा खे बि मञींदो, उहो अहल बैत खे बि मञींदो, उहो अल्लाह जे क़ुरान खे बि मञींदो। उहो हमेशा जंहिं वक़्त खां अल्लाह हुनखे होश ॾिनो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदो त उहो सभिनीनि जो एहतराम पंहिंजे मथां लाज़िम सम्झंदो। दुनिया वारा मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां पंहिंजूं तबलीगूं कनि था। के चवनि था हेॾे अच, के चवनि था हेॾे अच, के चवनि था हेॾे अच। अवां चवंदा त साईं काॾे वञूं? हो मुला चवे थो असां ॾे अच, ही मुला चवे थो असां ॾे अच। तंहिंजे करे असां भला विच वारो कमु कढूं। जीअं हिकिड़ो मिसाल अर्ज़ु कंदा आहिनि त हिकिड़ो हमराह जेको आहे पेशाब पियो करे, हेॾे उत्तर जे मुंहुं कई चईं त भेण रुपई एॾे शेख अब्दुल क़ादिर जिलानी हमरा वरी उथे वरी ओभर जे मुंहुं कई चईं हेॾे अफ़ान वारो बुज़ुर्ग थी, वरी हेॾे ॾखण जे मुंहुं कई चईं हेॾे फलाणो बुज़ुर्ग थी, ओलह जे मुंहुं कई चईं हेॾे त काबो आहे। पोइ हमरा छा कयो, बीही करे पेशाब बि करे चौधारी फिरे पियो खुला पीरांदा ख़ैर। तंहिंजे करे अवां बि इहो कमु न कयो। असां वटि केतिरा ई अहिड़ा दोस्त आहिनि जेके होॾे बि वञनि था हेॾे बि हलनि था, ॿिन्ही रस्तनि ते हलनि था। अवां खे जेकॾहिं हक़ खपे उलमा देवबंद जे पोयां लॻो। भली खणी उन्हनि जे अंदरि ऐब केतिरा ई हूंदा, उलमा जे अंदरि ऐब न हूंदा त कंहिंजे अंदरि ऐब हूंदा। मासूम अल्लाह जा नबी आहिनि, पर ॿियनि तमामु बातिल उलमा जे मुक़ाबले में, बातिल मौलवियुनि जे मुक़ाबले में अवां खे जेकॾहिं सचा खरा ऐं क़ुरान मुक़द्दस जे मुताबिक़ अमल कंदड़ ऐं क़ुरान ॿुधाईंदड़ जेकर तव्हां खे मिलंदा त उलमा देवबंद वटि मिलंदा। ऐं उलमा देवबंद जे अंदरि सभ खां वॾा लीडर, सभ खां वॾा रहनुमा अवां खे जमियत उलमा इस्लाम जे अंदरि मिलंदा। अवां असांजो लीडर क़ाइद सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब जन कुछ देर में इंशाअल्लाह असांजे विच में हूंदा। इन्हनि त महिनतूं कयूं आहिनि, मस्जिदनि जा मुहाफ़िज़ बि इहे, मदरसनि जा मुहाफ़िज़ बि इहे, जेके इन्हनि जे मथां ॻाल्हाइनि था उहे पंहिंजो किरदार त साम्हूं खणी अचो। बाबा अवां जो उलमा जे मथां ॻाल्हायो था, अवां पंहिंजो किरदार त साम्हूं खणी अचो। तव्हांजो किरदार छा आहे? मदरसे ते जेकर मुश्किल अचे तॾहिं बि जमियत उलमा इस्लाम मैदान में, मस्जिद ते मुश्किल अचे जमियत उलमा इस्लाम मैदान में, अवां जे पाड़े में को मसइलो थे जमियत उलमा इस्लाम मैदान में। हाँ, इहा ज़रूर ॻाल्हि आहे त जेके हुक्मराननि वटि वसाइल आहिनि उहे जमियत उलमा इस्लाम वटि वसाइल कोन्हनि। उन जे बावजूद जमियत उलमा इस्लाम उहा हक़ जी जमात आहे जेका मैदान में केतिरनि सालनि खां मेहनत करे थी पई। अल्लाह पाक इन जमियत उलमा इस्लाम सां हमेशह असांखे गॾु रहण जी, साथ रखण जी, उलमा जे पोयां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजे को चमल्ला से कबूल फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।